ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। कराची सिंध हुकूमत स्कूल्स में उस्तादनि शागिर्दनि जी हाज़िरी चेहरे ज़रिए डिजिटलाइज़ करण जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि स्कूल जी एजुकेशन बाबति इजलास तालीम वारे वज़ीर ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी तालीम खाते जे समूरनि शोबनि खे डिजिटलाइज़ करण जी हिदायत। उस्तादनि ऐं शागिर्दनि जी हाज़िरी चेहरे जी सुञाणप सां डिजिटलाइज़ कई वेंदी। वॾो वज़ीर मुराद अली शाह। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। कराची सिंध हुकूमत स्कूल्स में उस्तादनि ऐं शागिर्दनि जी हाज़िरी चेहरे ज़रिए डिजिटलाइज़्ड करण जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि स्कूल एजुकेशन बाबति इजलास तालीम वारे वज़ीर ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी तालीम खाते जे समूरनि शोबनि खे डिजिटलाइज़्ड करण जी हिदायत। उस्तादनि ऐं शागिर्दनि जी हाज़िरी चेहरे जी सुञाणप सां डिजिटलाइज़्ड कई वेंदी। वॾो वज़ीर मुराद अली शाह। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।